ग़ुलाम नबी सुमरो सलाम अर्ज़ करे थो। 8 फरवरी 2024 जे इंतख़ाब जे नतीजे में मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा खे पंजाब जो वज़ीर आला नामज़द कयो वियो आहे। असीं जेकॾहिं पंजाब जी तारीख़ ते बि नज़र विझूं ऐं पंजाब जे सियासी महरकात ते बि नज़र विझूं त हिकिड़ो ज़मानो हो जॾहिं असां कल्ह बि ॻाल्हि कई त साल 1985 ऐं उन खां थोरा पहिरीं जेसिताईं मुस्तफ़ा नवाज़ जो क़याम अमल में कोन आयो हो तॾहिं पाकिस्तान जे सियासी हलकनि में इहा ॻाल्हि कई वेंदी हुई त पंजाब वटि पंहिंजी लीडरशिप आहे ई कोन। ऐं पोइ थियो हीअं त पाकिस्तान मुस्तफ़ा नवाज़ हिकिड़ी पार्टी जे तौर ते ऐं मियां नवाज़ शरीफ़ हिकिड़े सियासी लीडर जे तौर ते मुल्क जे सियासी मैदान में ज़ाहिर थियो ऐं मुल्क जो सभिनी खां वधीक दफ़ा यानी 3 दफ़ा वज़ीर आज़म थियो। इन पार्टी ऐं इन सिलसिले में जेको असां अर्ज़ु कंदा आहियूं त पार्टी मुस्तफ़ा नवाज़ जो क़याम 1993 जे धारे थियो आहे ऐं इन जे बावजूदि जो मियां साहब उन खां पहिरीं वज़ीर आज़म थियो आहे पर उहो IGI जे प्लेटफॉर्म तां थियो आहे। मुस्तफ़ा नवाज़ पंहिंजो जेको दौरु आहे उन जो आगाज़ 1993 खां कयो आहे ऐं हेसि ताईं हू कई सूबनि में हुकूमतूं ठाहे चुकी आहे ऐं वफ़ाक़ में बि ख़ैबर पख्तूनख्वा में बि बलूचिस्तान में बि सिंध में बि। सिंध में जॾहिं मुस्तफ़ा नवाज़ जी हुकूमत हुई त मोहतरम लियाकत अली जतोई साहब सिंध जो वज़ीर आला हो। असीं वापसि था अचूं त पंजाब खे पंहिंजे तारीख़ में पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो आहे त उते जी जेका वज़ारत आला आहे उहा हिकु औरत जे हवाले कई पई वञे। मोहतरमा मरियम नवाज़ जो छाकाणि जो हिन खां अॻे को बि सियासी पस मंज़र कोन्हे सवाइ इन जे त हू मुल्क जे केतिरा ई दफ़ा वज़ीर आज़म थींदड़ माण्हू जी न्याणी आहे ऐं हुन जो चाचो वज़ीर आला पंजाब रहियो आहे। त सियासी पस मंज़र न हुजण जे बावजूदि ख़ानदानी सियासी पस मंज़र जे करे हुन खे इहे मौक़ा आहिनि त हू उन ऑफिस में वञी वेहे जिते जंहिंमें हुन जो वालिद 1985 में वज़ीर आला जे तौर ते कमु करे रहियो। मोहतरमा मरियम नवाज़ खे 2 चैलेंजिस दरपेश आहिनि। हिकिड़ो त पुठियां हुन जे चाचे जेको शहबाज़ स्पीड जे नाले सां सॾियो वेंदो आहे उन जो पंजाब में जेको कयल कमु आहे उन सां खेसि कंपेयरिंग करणी पवंदी ऐं उन खां अॻियां निकिरणो पवंदो। ॿी ॻाल्हि जेका फरवरी इंतख़ाबात जे करे मुस्तफ़ा नवाज़ जी जेका सूरत हाल पंजाब में थी आहे त मुस्तफ़ा नवाज़ जे पार्टी जे तौर ते बि बचाइण जी ज़िमेदारी जेका आहे उहा मरियम नवाज़ खे निभाइणी पवंदी त पार्टी खे बि कीअं बचाइजे हुकूमत बि कीअं हलाइजे। ऐं असीं सम्झूं था त सियासी हलकनि में इहा ॻाल्हि बि कई थी वञे त मियां नवाज़ शरीफ़ वज़ारत उज़्मा चयूं त छॾे इहो फ़ैसिलो कयो त मरियम नवाज़ जेका आहे न उहा वज़ीर आला पंजाब थी सघे। उन करे उन्हनि मर्कज़ में जोड़ तोड़ बि कयो त जीअं पंजाब में उन्हनि खे सादी अक्सरियत आहे उन करे मरियम नवाज़ जेका आहे वज़ीर आला थी सघे। आख़िर में असीं इहा ॻाल्हि करियूं त पाकिस्तान जे अवाम लाइ पाकिस्तान जे 25 करोड़ माण्हुनि जे लाइ हिकिड़ी औरत वज़ीर आला थियण जो जेको पैगाम आहे उहो ॾाढो बहितरु आहे त असांजी जेका अधु आबादी औरतुनि ते मुश्तमिल आहे उन्हनि लाइ जेके पीढ़ियल बि आहिनि ऐं जिन खे ज़िंदगीअ जा मौक़ा बि कोन्हनि त हिकिड़ी औरत वज़ीर आला जे तौर ते इहो उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो हिकिड़ी उमेद मिलंदी त हू ज़िंदगीअ में ऐं तरक़ी जी राह में रोज़गार जी राह में
तालीम ज़राअत ऐं सनअत जे शोबे में औरत जी अॻुवाणी ऐं औरत जी पेशरफ़्त ऐं औरतुनि जो इन्हनि शोबनि में किरदारु जेकॾहिं वधे थो त इहो पोइ पाण इहो सम्झी सघंदासीं त जेकॾहिं हुकुमरानी जेकॾहिं कंहिं औरत वटि आहे ऐं उहा हुकुमरानी जे लाइक़ु आहे त पोइ माण्हुनि में ऐं ख़ासि तौर ते जीअं असां ॻाल्हि कई त औरतुनि में जेको पीढ़ियल तबिको आहे उन्हनि लाइ हिकिड़ो मस्बत पैगाम वञे थो। हमसरी चैनल जे हिन वीडियो खे ॾिसी तव्हांखे कीअं लॻो, तव्हां पंहिंजा राया पंहिंजो फीडबैक ॾींदा ऐं लाइक शेयर कंदा, महिरबानी।